बुकेरा शरीफ थाने की अदमा रात देर से मंशियात से भरियल मेहरान कार पुलिस हथ करे वरती। मंशियात फरोशन जो पुलिस एहलकार मथा हमलो, एहलकार सख्त जख्मी, जवाबदार फरार। बुकेरा शरीफ माछी होटल का सरफराज वाह ते परदेसी जे कब्रिस्तान वटा ईंदड़ मेहरान कार के पुलिस चेकिंग दौरान रोकियो तो जवाबदार फरार थियण की कोशिश कई है। बुकेरा शरीफ पुलिस पीछो करे मेहरान कार ऐं उनमें पयल 8 कटा बेनपुड़ी जो खाम माल हथ करे वरतो। बुकेरा शरीफ मेहरान कार के रोकण की कोशिश कई तो दौरान मंशियात फरोशन आबिद नायो, गुल जमाली, नूर नायो पुलिस एहलकार खालिद लिगारी मथा हमलो करे सख्त जख्मी करे छड़ियो। जॾहिं त मंशियात फरोश आबिद नायो, गुल जमाली पुट रज़ाक जमाली ऐं नूर नायो ॻोठाणनि की मदद से सर ज़मीन तां फरार थियण में कामयाब थी विया। सदन खिलाफ बुकेरा शरीफ थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची